ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। त्यागी ऐं तपस्वी ॿार सदा पास आहिनि। 5:177 जा महावाक्य आहिनि। अॼु नैननि में समायल उहे ॿारनि सां नैन मिलन करणु आया आहिनि। अहिड़े ॿारनि जी दृष्टि में बाप दादा ऐं ब्रह्मण ई आहिनि। ॿियो इहे ई उन्हनि जी सृष्टि आहे। जेका नैननि में समायल उहे ॿार हूंदा आहिनि न, उन ॿारनि जी दृष्टि में बाप दादा ब्रह्मण परिवार ई आहे। उहो ॿियो कुझु ॾिसंदे हुए बि न ॾिसंदा आहिनि, छो जे बाप जे लव में सदा लवलीन रहंदा आहिनि। सदा बाप जे गुण अर्थात ज्ञान सुख आनंद जे सागर में समायल उहे रहंदियूं आहिनि। त चेक करो, अगरि असां सदा ज्ञान सुख ऐं आनंद जे सागर में समायल आहियूं, सदा बाप जे लव में लीन आहियूं, सदा बाप दादा ऐं ब्रह्मण परिवार असांजे नैननि में आहे, त असां बाप दादा जे नैननि में आहियूं। छो जे बाबा खे बि त इहे ई त कमु आहे न। अहिड़े ॿारनि खे बाप दादा बि ॾिसी हर्षित थींदा रहंदा आहिनि, चाहे शरीर सां केतिरो बि परे हुजनि। लेकिन अहिड़े ॿारनि खे बाप वटि, अहिड़े ॿारनि जो बाप सां पास, समीप खां समीप स्थान सदा जे लाइ फिक्स आहे। उहो कहिड़ो स्थान आहे ॼाणंदा आहियो? बाप जे समीप खां समीप स्थान कहिड़ो आहे? जो अति प्रिय वस्तु हूंदी आहे न, उहो समीप स्थान ते हूंदी आहे। उहो स्थान आहे हिकु नैन, ॿियो दिलि। त नैननि में समाइण वारी श्रेष्ठ आहियो या नैननि में समाइण वारा श्रेष्ठ, त दिलि में समाइण वारा श्रेष्ठ आहियो या नैननि में समाइण वारा श्रेष्ठ आहियो? दिलि में समाइण वारा आहियो या नैननि में समाइण वारा? ॿिन्हिनि मां नंबर 1 केरु आहे? ॿिन्हिनि जो महत्व हिकु आहे या अलॻि अलॻि आहे? जेका आत्मायूं बाबा जे नैननि में समायल आहिनि, जेके बाबा जी दिलि में समायल आहिनि, ॿिन्हिनि जो महत्व हिकु आहे या अलॻि अलॻि आहे? जो सम्झंदा आहिनि ॿिन्हिनि जो महत्व हिकु आहे, अथवा जो दिलि में हूंदा आहिनि सो नैननि में हूंदा आहिनि, उहो हथु उठायो। जो सम्झंदा आहिनि ॿिन्हिनि जो महत्व अलॻि अलॻि आहे, नैननि में समाइण वारा अलॻि ऐं दिलि में समाइण वारा अलॻि, उहो हथु उठायो। हिकु थींदो आहे अलॻि अलॻि महत्व, हिन करे ॿई ई ठीकु आहिनि। जॾहिं एतिरो त्यागी ऐं तपस्वी ॿार पंहिंजे अनेक धर्म, पंहिंजी देह जे धर्म जे कर्म में हर हिकु रस्म खे त्याग करे बाप दादा जी यादि में तपस्या में लॻल आहिनि, अहिड़ा त्यागी तपस्वी ॿारनि खे फेल कीअं करे बाबा? बाबा पहिरियों त बाबा प्रश्न पिया पुछनि, पोइ बाबा चई हिकु थींदो अलॻि अलॻि महत्व, हिन करे ॿई ई ठीकु आहिनि। भई नैन अलॻि आहे, दिलि अलॻि आहे, त अलॻि अलॻि महत्व, त कंहिं में हथु उठाए, कंहिं में, त बाबा चई ॿई ई ठीकु आहिनि। बाबा चवनि था छो जी मुंहिंजा एतिरा त्यागी तपस्वी ॿार आहिनि, अनेक धर्म ऐं पंहिंजी देह जे धर्म जे कर्म जे हर हिकु रस्म खे त्यागे करे बाप दादा जी यादि जी तपस्या में लॻल आहिनि, अहिड़ा त्यागी तपस्वी ॿारनि खे मां फेल कीअं करां? त बाबा चई ॿई ई ठीकु आहिनि। जेका चवनि था ॿई अलॻि अलॻि आहिनि उहे बि ठीकु आहिनि, जेका चवनि था ॿई हिकु ई आहिनि उहे बि ठीकु आहिनि। ॾिसो बाबा असां ॿारनि खे पास करण लाइ ॿई ई ठीकु आहिनि। विदेश सभी शॉर्ट में पढ़ंदा आहिनि, विदेशी, छो जी बिज़ी रहंदा आहिनि न। बाप दादा हिकु ई शब्द यादि दिलाए अथई, उहो कहिड़ो शब्द आहे? हिकु ई शब्द पास थियणो आहे, पास रहणो आहे, ऐं जो कुझु बि थियो हुनखे पास करिणो आहे। हिकु शब्द जा 3 अर्थ आहिनि। हिकु पास शब्द खे यादि रखो, सदा असांखे बाप दादा वटि पास रहणो आहे, सदा हर परिस्थिति के पास करिणो आहे, अर्थात पास विद ऑनर्स रहणो आहे,
ऐं जो बीतियो उनखे पास करे छॾियो। त असां जो बीतियो सिधा पास करे बाप दादा वटि रहंदासीं त पास विद ऑनर्स थी वेंदासीं न। इहे ई शॉर्टकट थी वेंदो न, ऐं पास विद ऑनर्स थियणो ई आहे। हा, फलक सां चइणो असां न थींदासीं त केरु थींदो। लेकिन हिन अर्थ में स्थित थियण लाइ सदैव बाप समान समाइण जी शक्ति ऐं बाप समान ठहिण जी शक्ति ॿई भरण जी आवश्यकता आहे। अगरि सिधा पास शब्द के अर्थ में लाइणो आहे, पास शब्द जे अर्थ में स्थित थियणो आहे, त हिकु त बाप समान समाइण जी शक्ति ऐं बाप समान ठाहिण जी शक्ति ॿई भरण जी आवश्यकता आहे। छो जो बाप समान ठहिण जे लाइ जॾहिं सेवा जी स्टेज ते ईंदा आहियो त अनेक प्रकार जी ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं आहिनि। जॾहिं असां बाप समान ठहिण जे लाइ जॾहिं असां सेवा जी स्टेज ते ईंदा आहियूं न त अनेक प्रकार जी ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं आहिनि। त उन्हनि ॻाल्हियुनि खे समाइण जी शक्ति खपे न। उन ॾींहुं बाबा चई न, सागर कचिरे खे समाए करे ॾींदो, कहिड़ी बढ़िया चीजूं आहिनि। बाबा चवनि था त सागर ठही वञो। उन्हनि ॻाल्हियुनि खे समाइण जी शक्ति जे आधार सां मास्टर सागर ठही वेंदा आहियो ऐं ॿियनि खे बि बाप समान ठाहे सघंदा आहियो। त अगरि तव्हांजे मन में कोई बि ॻाल्हि आहे, फलानो अहिड़ो आहे अहिड़ो आहे ईअं चई, त अॼु सभु भुलिजी वञो, अॼु खां सभु समाए वठो और सभिनि खे संकल्प, सभिनि जे लाइ रहम दृष्टि, दया दृष्टि, शुभ भावना, शुभकामना रखो कि सभी बाप समान ठही वञनि। समाइण अर्थात संकल्प रूप में भी के व्यक्त ॻाल्हियुनि ऐं भाव जो अंशिक रूप समायल न हुजे। आंशिक रूप भी, आंशिक रूप भी मतलब असांखे संकल्प शायद स्वप्न में भी न याद हुजे कि फलाने असांखे हीअं चई, फलाने हीअं कई। सभिनि जो कल्याण थिए, सभु सुठा आहिनि, सभी सतो प्रधान आत्मायूं आहिनि। समाइण था संकल्प रूप में भी कंहिंजी व्यक्त ॻाल्हियुनि खे भाव जो आंशिक रूप खे भी समायल न हुजे, मतलब अंश मात्र भी न हुजणो खपे कि फलाने अहिड़ो आहे, फलाने ईअं चई न, कुछ भी न, सभु सुठा आहिनि। बसि असांखे बाबा छा ॿुधाए अथई, सभी आत्मायूं केरु आहिनि, सतो प्रधान हुयूं। बाबा हर आत्मा के सतो प्रधान स्टेज सां ॾिसंदो न, त अॼु खां असां बि सभिनि खे कीअं ॾिसूं, उन्हनि जी सतो प्रधान स्थिति स्टेज ॾिसो। इहा आत्मा बि केॾी सुठी हुई, वरी थियणी आहे। अकल्याणकारी बोल कल्याण जी भावना में ईअं बदिली वञनि जीअं अकल्याण जो बोल हुयो ई न। अहिड़ी स्टेज खे विश्व कल्याणकारी स्टेज चइबो आहे। कंहिंजो भी कोई अवगुण ॾिसंदे हुए हिकु सेकेंड में उन अवगुण खे गुण में बदिले छॾो। अकल्याण जो बोल कल्याण जी भावना में परिवर्तित थी वञे। कंहिंजो भी अवगुण ॾिसंदे हुए हिकु सेकेंड में उन अवगुण खे बदिले, अवगुण खे गुण में बदिले सघंदा आहियो। अर्थात असां उनजे अवगुण खे न ॾिसी उनजे बदिले, जीअं सम्झो कोई क्रोध थो करे, असां उनजो क्रोध न ॾिसी करे ये ॾिसूं ही केतिरी शांत आत्मा आहे। नुक़सान के फ़ाइदे में बदिले ॾियो, निंदा के स्तुति में बदिले ॾियो। अहिड़ी दृष्टि और स्मृति में रहण वारा ही विश्व कल्याणकारी चइबो आहे। अहिड़ी दृष्टि ऐं स्मृति में रहण वारनि खे छा चइबो, विश्व कल्याणकारी। सिर्फ़ हिन जे लाइ हिकु ई ॻाल्हि यादि रखो, बसि असांखे कुझु ग़लति ॾिसणो ई न आहे, ॿुधणो ई न आहे, सोचणो ई न आहे, सभी सुठा आहिनि। बसि त सभु थी वेंदो। अगरि सभी सुठा आहिनि त बाबा चई न अवगुण खे गुण में बदिले छॾो, त असां हुनजा अवगुण न ॾिसी करे हुन में गुण ॾिसंदासीं। सभु सुठा आहिनि, सभु ठीकु आहे, सभु
नुक़सान थियो आहे, लेकिन बाबा चवनि था इहे ठीकु आहे, त इन में जो फ़ाइदे वारी ॻाल्हि हूंदी उहो नज़र अची वञे। कोई असांजी निंदा करे तो बाबा चए थो इन जो बि कल्याण थिए, ईअं सोचो त उहो निंदा तो करे त हुनजो नुक़सान थींदो, लेकिन हिन में बि कल्याण समायल आहे, हिन जो बि कल्याण थिए। जॾहिं असांजी दृष्टि ऐं स्मृति थी वेंदी तॾहिं विश्व कल्याणकारी थी वेंदो। मतिलबु कंहिंजे लाइ असांखे कुझु नेगेटिव वेस्ट हुजे ई न, केॾी सुठी स्टेज थी वेंदी। पोइ त बसि बाबा सां गॾु ई रहंदासीं। विश्व कल्याणकारी ई न त स्व कल्याणकारी भी ठहो, लेकिन स्व कल्याणकारी भी ठहो। बाबा चवनि था चलो विश्व कल्याणकारी न, लेकिन स्व कल्याणकारी त ठहो। त बाबा चवनि था चलो ऐं विश्व कल्याण कंदासीं त स्व जो बि थी वेंदो। या त स्व जो करो या विश्व जो करो। विश्व जो कंदा तो स्व जो बि थी वेंदो, ऐं विश्व जो नथा करो त स्व जो था करो। तो जॾहिं असां विश्व कल्याणकारी स्टेज ही बाप समान आहे। जीअं बाबा असांखे हमेशह मिठा मिठा ॿार चईंदा आहिनि, अवगुण ॾिसजे हुए न ॾिसंदा आहिनि, नुक़सान खे फ़ाइदे में बदिले ॾींदा आहिनि, निंदा खे स्तुति में बदिले ॾींदा आहिनि। त बाप समान ठहिण लाइ असांखे बि इहे गुण धारण करणा आहिनि, त असां विश्व कल्याणकारी ठही वेंदासीं। अच्छा, विदेशी सो स्वदेशी। बाप दादा त स्वदेशी ही ॾिसंदा आहिनि, न कि विदेशी ॾिसंदा आहिनि। स्वदेशी ॿारनि जी स्नेह जी यादगार प्रत्यक्ष फल विशेष बाप दादा जो मिलणो आहे। स्नेह जी यादगार प्रत्यक्ष फल विशेष बाप दादा खे मिलणो आहे। विदेशी सो स्वदेशी ॿारनि जी अमृत वेले जी रूह रियान ॾाढी रमणीक हूंदी आहे। हुन समय विशेष ॿ रूप हूंदा आहिनि। हिकु त अधिकार रूप सां मिलंदा आहिनि, ॻाल्हियूं कंदा आहिनि बाबा सां। ॿियो उलाना जा ऐं तड़पदी हुई आत्मा जे रूप में बि बाबा सां ॻाल्हियूं कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि अमृत वेलो कई बार त अधिकार जे रूप में बाबा सां ॻाल्हियूं कंदा आहिनि, कई बार उलाना जे तड़पदी हुई आत्मा जे रूप में ॻाल्हियूं कंदा आहिनि। बाप दादा खे ॿुधी करे मज़ो ईंदो आहे, लेकिन हिकु विशेषता मेजॉरिटी आत्माउनि जी ॾिठी कि विदेशी सो स्वदेशी आत्माऊं थोड़े में राज़ी थियण वारी न आहिनि। विदेशी सो स्वदेशी आत्माऊं थोड़े में राज़ी थियण वारियूं न आहिनि। मेजॉरिटी विशेष दाव लॻाईंदियूं आहिनि। त तव्हां थोड़े में ई राज़ी थियण वारी आहियो या दाव लॻाईंदा आहियो कि न बाबा मूंखे त ईअं ठहिणो ई आहे। रोज़ बाबा जी मुरली में जो भी धारणा पॉइंट ईंदो आहे, जो भी बाबा विशेष अटेंशन खिचवाईंदा आहिनि कि तव्हांखे अहिड़ी स्थिति धारण करणी आहे, उन ते दाव लॻायो, पुरुषारत करो, बाबा मूंखे त ईअं ठहिणो ई आहे। न एतिरो ई थियो, न मूंखे एग्ज़ैक्ट ठहिणो आहे। मेजॉरिटी विशेष दाव लॻाईंदा आहिनि। राम सीता बि ठहिण वारा न आहिनि, लक्ष्मी नारायण ठहिण चाहींदा आहिनि। हिन करे श्रेष्ठ लक्ष्य ॾिसण जे कारण ॿारनि खे बाप दादा बि मुबारक ॾींदा आहिनि। तव्हांखे सदा हिन श्रेष्ठ लक्ष्य ऐं लक्षण में रहणो आहे। कहिड़ो? जॾहिं लक्ष्य पक्को हूंदो, हा असांखे लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे। पहिरें नंबर जो लक्ष्मी नारायण त मम्मा बाबा ई ठहींदा, लेकिन ॿिया बि त ठहींदा न। त असांखे लक्ष्मी नारायण जहिड़ो ई ठहिणो आहे। पंहिंजो लक्ष्य पक्को करो त लक्षण बि अची वेंदा। बाप दादा जे अॻियां दूर न आहियो। जो ईअं लक्ष्य पक्को कंदा आहिनि न, त उहो बाप दादा जे साम्हूं ई हूंदा आहिनि। जो तख़्त नशीन आहिनि उहे सदैव समीप हूंदा आहिनि। जो तख़्त नशीन आहिनि उहे सदैव समीप हूंदा आहिनि। अॼु सर्व विचारशील ॿारनि जो हिकु ई संकल्प आहे, मिलण जो। ईअं ई सुम्हंदे हुए बि यादि में ई रहणो। बाबा चवनि था सुम्हंदे हुए बि जीअं असां, बाबा चईं न जॾहिं सुम्हो त सोचो मां परमधाम में पहुची वियुमि। त उहो ई जॾहिं असां उथंदासीं न,
उहे शांति वारी स्थिति असांखे अनुभव थींदी। बाप दादा भी चारों ओर जी विदेशी ॿारनि खे सम्मुख ॾिसंदे हुए यादि ॾींदा आहिनि। अच्छा श्रेष्ठ लक्ष्य रखण वारा, ख़ुशी ख़ुशी सां बाप सां सौदो करण वारा, बाप ऐं सेवा में सदा मग्न रहण वारी आत्माउनि खे श्रेष्ठ लक्ष्य रखण वारा, ख़ुशी ख़ुशी सां बाप सां सौदो करण वारा, बाप ऐं सेवा में सदा मग्न रहण वारा, लास्ट सो फास्ट स्नेही सहयोगी आत्माउनि खे बाप जो भी आप समान, बाप के भी आप समान व्यक्त रूप ठाहिण वारी आत्माउनि खे ॾिसो, जो स्नेही आत्माउनि जे कारण बाबा व्यक्त रूप में भी अनुभव कराईंदा आहिनि। कल्प पहिरों वारा चमकदे हुए सितारनि प्रति बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी भी बाप दादा के यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।